अस्सलाम वालेकुम। उम्मीद तो कयां सब ठीक हूंदा। रांदियुनि जे पहिरें सिंधी यूट्यूब चैनल सिंध स्पोर्ट्स में खुश आमदीद। नाज़रीन, अॼु PSL 5 यानी 2020 जो रीप्लेसमेंट ड्राफ्ट आयो आहे। रीप्लेस ड्राफ्ट में हूंदो ईअं आहे, अगरि को प्लेयर ज़ाती मसरूफ़ियातनि जे करे अची न सघंदो या कंहिं ॿी वजह सां करे PSL न खेॾे सघंदो, उन्ही खे मद्देनज़र रखंदे रीप्लेसमेंट ड्राफ्ट पेश कयो वेंदो आहे। रीप्लेसमेंट ड्राफ्ट जो रूल कुझु हीअं हूंदो आहे, जंहिं टीम जो जहिड़ी कैटेगरी जो प्लेयर टीम में अची न सघंदो आहे, उन्ही जी जॻह ते उन साॻी कैटेगरी में ॿियो प्लेयर पिक करे सघिजे थो। PSL जी फ्रेंचाइज़ टीमनि कुझु पिक्स कयूं आहिनि। हिन रीति आहिनि। सभ खां पहिरीं कराची किंग्स लियम प्लंकेट जी जॻह ते न्यूज़ीलैंड जे फास्ट बॉलर मिचेल मैकलेगन खे पिक कयो आहे। उन खां पोइ पेशावर ज़ल्म जंहिं ड्वाइन प्रेटोरियस जी जॻह ते लुइस ग्रेगरी खे पिक कयो आहे। उन खां पोइ कराची किंग्स डेन लॉरेंस जी जॻह ते चैडविक वेल्टन खे पिक कयो आहे, जेको वेस्ट इंडीज़ जो विकेट कीपर बैट्समैन आहे। उन खां पोइ लाहौर कलंदर वेस्ट इंडीज़ जे लैंडल सिमन्स जी जॻह ते डेन विलास खे पिक कयो आहे। उन खां पोइ आहे इस्लामाबाद यूनाइटेड, जंहिं साउथ अफ्रीका जे रेसी वेंडर डूसन जी जॻह ते इंग्लैंड जे डेविड मलन खे पिक कयो आहे। उन खां पोइ आहे मुल्तान सुल्तान, जंहिं फेबियन एलन जी जॻह ते वेने मेडसन खे सिलेक्ट कयो आहे। उन खां पोइ पेशावर ज़ल्मी जी अहम पिक कार्लोस ब्रेथवेट खे सिलेक्ट कयो आहे केरन पोलार्ड जी जॻह ते। तमामु अहम रीप्लेसमेंट आहे इहा। आख़िरी पिक कोयटा ग्लेडिएटर जी आहे, जंहिं त सिंध सां तालुक़ु रखंदड़ दादू ज़िले सां तालुक़ु रखंदड़ ज़ाहिद महमूद लेग स्पिनर खे सिलेक्ट कयो आहे केमोपाल जी जॻह ते। असां सिंधियुनि लाइ तमामु सुठी ख़बर आहे। ज़ाहिद महमूद खे कुझु महीना अॻु में थींदड़ ड्राफ्टिंग जे दौरान कराची किंग्स पिक कयो हो, मगर वरी वापसी करे छॾियो हो। मगर कोयटा ग्लेडिएटर्स रीप्लेसमेंट ड्राफ्ट में पिक कयो आहे।